नाज़िर सन में दादू जी मासूम न्याणी सां थींदड़ ज्यादती ख़िलाफ़ शाहाणी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि एहतजाज कंदे जवाबदार खे फाही जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुख़्तियार अली लाशारी जी ही रिपोर्ट। दादू में अफ़सोसनाक जो वाक़ियो पेश आयो जो अफ़शां शाहाणी सां ये वाक़ियो कयो वियो आहे दर्दनाक। उन हवाले से शाहाणी बिरादरी के तरफ़ां सनी शहर में जो आहे सो एहतजाज कयो वियो आहे। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। काल 10 बजे दादू शहर में अयाज़ पंवर नाले हिकिड़े जानवर अफ़शां शाहाणी 4 सालनि जी मासूम न्याणी आहे जेका दादू जी अफ़शां शाहाणी उन सां जिनसी ॾाढाई कई वई आहे। ही सिलसिलो जारी आहे, हलंदो अचे पियो। अहिड़ा दरंदा खोड़ आहिनि। इन जो वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कारण इहो आहे त उन्हनि खे सज़ा नथी मिले। अगरि अहिड़े हिकु जानवर खे सरेआम दादू चौक ते सज़ा ॾिनी वञे त मुंहिंजे ख़्याल में आइंदा वरी को बि अहिड़ो दरिंदो पैदा न थी। असां गुज़ारिश कंदासीं CM सिंध खे ऐं SSP दादू खे त ख़ुदारा SSP लाड़काना अमजद शेख साहब वांगुरु इन खे विच चौराहे ते इनकाउंटर कयो वञे ऐं इन जे लाश खे 3 ॾींहंनि ताईं दादू चौराहे ते टंगियो वञे त इन मां ॿिया जेके दरिंदा अहिड़ा जानवर आहिनि उहे ॾिसी करे उहे इन शइ खां हटी वञनि। वाक़ियो पहिरियों मरतबा न आहे, सिर्फ़ु दादू में न आहे, इन खां पहिरियां केतिरे वाक़िया थी सघिया आहिनि। इन वाक़िया जो सबबु जेको आहे इहा हुक्मराननि जी नाअहली आहे। अगरि जेकॾहिं इन्हनि खे पहिरियां ई सज़ा ॾिनी वञे त अहिड़ा वाक़िया न थियनि। ज़िंदगीअ में रोज़मर्रा ॾींहों ॾींहुं वधंदी पई अचे ही जेका नंढड़नि मासूम न्याणियुनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं उन जे ख़िलाफ़ असीं अॼु हिते गॾु थिया आहियूं। अफ़शां शाहाणी सां असां उन जे लाइ हिते गॾु थिया आहियूं ऐं अयाज़ पंवर जे फांसी जे लाइ मुतालबो था कयूं। नाज़रीन, तव्हां शाहाणी बिरादरी के माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त जेको दरिंदो अयाज़ पंवर आहे उनखे सख़्त खां सख़्त इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन शाहनवाज़ शाहाणी सां गॾु मुख़्तियार अली लाशारी, मेरान TV सन।